नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे शहर घोटकी बस स्टैंड पट कार सवार जवाबदारनि पारां मोटरसाइकिल ते सवार प्रेमी जोड़े फरीद सोलंकी ऐं नूरबानो सोलंकी मथां हमलो करे ज़बरदस्ती नारी नूरबानो खे खंबी कार में खणी वञण जी कोशिश ते नारी ऐं नौजवान रड़ियूं कयूं, जंहिं ते शहरी गॾु थी विया ऐं जवाबदार फरार थी विया। जॾहिं त इतला ते खानपुर महर पुलिस पहुची जवाबदारनि जो पीछो कयो, पर जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी विया, जंहिं खां पोइ खानपुर महर पुलिस जोड़े खे खणी खानपुर महर थाणे ते आंदो है। खानपुर महर पुलिस जो चवण त जवाबदार फरीद पुट सुलेमान सोलंकी, नारी नूरबानो धी वाहिद बख्श सोलंकी, ॿिन्ही जो ताल्लुक़ कश्मीर ज़िले जे ॻोठ मोहम्मद सुलेमान सोलंकी सां आहे। जवाबदार नारी खे शहर मां खंभण जी कोशिश कई, पर पुलिस खेसि बचाए वरितो है। खानपुर महर पुलिस ॿुधाए त जोड़े जो चवण आहे त रहमियार ख़ान जी अदालत में प्यार जो परणो कयो, मुसलसल दरबदर हुआ। हू नौजवान फरीद जे हिकु दोस्त अयूब लुंड ॾांहुं सूमर मोरी वञी रहिया हुआ त नौजवान जे भाउ मुरीद सोलंकी ऐं बिरादरी जे माण्हू पीर बख्श मंज़ूर ऐं नादिर सोलंकी हमलो करे नारी खे अगवा जी कोशिश कई। पुलिस मूजिब जोड़े खे सुभाणे घोटकी जी अदालत में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।